सिंध असेंबली के नवन चूंडियल मेंबर्स हलफ खणी वरतो। स्पीकर आगा सिराज दुरानी मेंबर्स के सिंधी, उर्दू और अंग्रेजी में हलफ खणायो। 163 मेंबर्स में 148 मेंबर्स हलफ खयो। 128 MPs सिंधी, 15 उर्दू और 5 ॼणनि अंग्रेजी में हलफ खयो। सुन्नी इतिहाद काउंसिल के 9, GDA के 3 और जमात इस्लामी के 1 मेंबर हलफ न खयो। पुलिस सिंध असेंबली ॿाहिरां पहुचंदड़ GDA और JUI कारकुननि जूं गिरफ़्तारियूं करे थाणे मुंतक़िल करे छॾियो। GDA और JUI, PTI और जमात इस्लामी जो एहतजाज। JUI जो मोटरवे ते कराची टोल प्लाज़ा, नेशनल हाईवे ते मलीर भरिसां ससई टोल प्लाज़ा ते धरणो। शारा फैसल ते कारसाज़ वटि JUI जे धरणे सबबि ट्रैफिक मुअतल। ज़ैन शाह और सफदर अब्बासी की अगवानी में प्रेस क्लब आॾो धरणो। राशिद महमूद सुमरो चयो आहे त पुरअमन एहतजाज जो हक़ भी खसियो पियो वञे। पाकिस्तान ठाहींदड़ सिंध असेंबली की तौहीन बर्दाश्त न कई वेंदी। अवाम पारां रद्द कयल पाकिस्तान ठाहींदड़ असेंबली के खिलाफ एहतजाज करे रहा आहिनि। सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त सिंध आहे त पाकिस्तान भी आहे। सिक्योरिटी जा इंतजाम मुकम्मल आहिनि। उम्मीद आहे त MPs सिंध की खिदमत कंदा रहंदा। एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर एहतजाज पुरअमन हुअणु घुरिजे। असां सां बि ज़्यादती थी आहे। सिंध वॾी वज़ारत लाइ नामज़द उम्मीदवार मुराद अली शाह चयो आहे त मुल्क ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गॾिजी महिनत करे मुल्क खे बहरान मां कढंदासीं। शर्जील मेमन चयो आहे त जंहिं पार्टीअ जा रुगो 15 उम्मीदवार हुआ उहे बि धांधलीअ जूं दाहूं करे रहिया आहिनि। रद्द कयल माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि। असेंबलीअ में जेके जमातूं मौजूदु आहिनि या न, सभिनी सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। पीपल्स पार्टी पारां सिंध असेंबली के स्पीकर और डिप्टी स्पीकर के बिना मुकाबले आणण जूं तैयारियूं। PP अगवाननि जो MQM सां राब्तो। नामज़द स्पीकर अवैस कादर शाह और डिप्टी स्पीकर नवीद एंथोनी साम्हूं उम्मीदवार न आणण की दरख्वास्त। MQM अगवाननि क़यादत सां मुशावरत लाइ वक़्त घुरी वरितो। पंजाब असेंबली के स्पीकर और डिप्टी स्पीकर की चूंड जूं तैयारियूं मुकम्मल। ऐवान में 2 पोलिंग बूथ क़ाइम। स्पीकर लाइ नून लीग के मलिक अहमद खान और सुन्नी इतिहाद काउंसिल के अहमद खान बछर में मुकाबलो थींदो। डिप्टी स्पीकर लाइ नून लीग जो ज़हीर चनड़ और सुन्नी इतिहाद के मोइन रियाज़ में मुकाबलो आहे। बलोचिस्तान असेंबली जो इजलास 28 फरवरी ते तलब। इजलास में बलोचिस्तान जा 9 चूंडियल MPs हलफ खणंदा। KP असेंबली जो इजलास बि सॾण लाइ निगरान वॾे वज़ीर गवर्नर के समरी मोकिले छॾी। ईंदड़ 5 ॾींहनि अंदरि KP असेंबली जो इजलास सॾाइण जी सिफ़ारिश थियल। सदारती चूंड 9 मार्च ते थियण जो इम्कान। इलेक्शन कमीशन के ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन 9 मार्च ते सदारती चूंड कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। PP और नून लीग पहिरियां ई अॻूणे सदर आसिफ ज़रदारी के सदर लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो। अपोज़िशन जो नालो अञा साम्हूं नाहे आयो। नाकामी खां ॾिनल शख्स कामयाबी हासिल नथो करे सघे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ मेडिकल कॉलेज जी तक़रीब के ख़िताब कंदे चयो आहे त कॉलेज में सिफारिश जो को भी कल्चर न आहे। नौजवान गारनि वारी कल्चर खां परे रहनि। नामज़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त वालिदैन की तरबियत सबबि शागिर्द हिन मक़ाम ते पहुता आहिनि। शागिर्दनि जो कमु मुल्क की खिदमत करणु हुअणु घुरिजे। उम्मीद आहे तमाम जी खिदमत कंदा। कॉन्वोकेशन में मरियम नवाज़, गवर्नर मलिकुर रहमान और ॿियनि शिरकत कई। सिंध पब्लिक सर्विस कमीशन के कंट्रोलर पेपर लीक करण जी इल्ज़ाम हेठ 8 मुलाज़िमनि ते केस दाख़िल कराए छॾियो। केस में असिस्टेंट कंट्रोलर इम्तिहान 1 ज़ैन आलम खोड़ो, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर सजाद अहमद चांडियो, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर एहसान ज़हीर अबड़ो, पटेवालो खान मोहम्मद शाह, पटेवालो अकबर डाहिरी, पटेवालो सैयद शाहज़ेब, पटेवाले शाहज़ेब अबड़ो और पटेवाले अज़ीज़ अहमद अबड़ो के FIR में नामज़द किया वियो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो सेकेंडरी स्कूल टीचर्स वारो इम्तिहानी पर्चो वक्त खां लीक थियो हो।